अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जिन्हीं कारण जोगी थिया जा जा सो न पसंद तां सन्यासियन विरह विहामे रातड़ी। भलारे भिट दणिजे भलारे बैत सा मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी। दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिं माग बुतिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 5 फेबरवरी 2022 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। सोच वीचार में अॼु असीं हैदराबाद में STP जे थियल योम मादरे वतन जलसे बाबति अहवाल ओरींदासीं। उन सां गॾोगॾु मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GMC जे किताब बम्बई खां सिंध जी आज़ादी जा वर्क पिणु पेश कंदासीं। सभ खां पहिरियां अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़बरूं। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे 30हें योम मादरे वतन जे मौक़े ते हैदराबाद में जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सॼी सिंध मां तरक़ी पसंद पार्टी जा हज़ारे कारकुन औरतुनि ऐं ॿारनि समेत वॾे अंग में शरीक थिया। योम मादरे वतन जे जलसे खे ख़िताब कंदे सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो त हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां नओं हमलो आदमशुमारी कराइण जी सूरत में थी रहियो आहे। अहिड़े नमूने सां आदमशुमारी कई वेंदी त जेको माण्हू जिते हूंदो उहो उते ॻणियो वेंदो। वाना, वज़ीरिस्तान, अफ़गानिस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि जा लखें धारिया सिंध में मोकिले सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण वारी साज़िश पुराणी आहे। उन सूरतहाल में अहिड़े तकरारी ऐं सिंध दुश्मन आदमशुमारी खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं ऐं आदमशुमारी खे रद्द कंदासीं। हुन चयो त ज़रदारी लीग सिंध खे बर्बाद करे छॾियो आहे। असां गॾिजी पीपल्स पार्टी ख़िलाफ़ मुतहदा पार्लियामानी मुहाज़ ठाहींदासीं। डॉक्टर कादर मक्सी चयो त समूरा इख़्तियार सिंध खां खसिया विया आहिनि। सिंध में सिंधी वतन जा वारिस हूंदे बेवतनी तरफ़ धिकिया पिया वञनि। असां पंहिंजी शानदार माज़ी, इंडस सिविलाइज़ेशन ऐं बहादुरनि जा किस्सा बयानु करियूं था, पर हालतूं घणियूं ख़राबु आहिनि। हुन चयो त पाकिस्तान ठहण खां वठी सभ खां वधीक क़ुर्बानियूं सिंधियुनि ॾिनियूं आहिनि। क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह सिंध जे निडड़े ॻोठ झिरक जो रहंदड़ ऐं नस्ली तौर ते सिंधी हो। हुन चयो त पाकिस्तान ठहण खां पोइ हिंदुस्तान मां भॻल माण्हुनि खे असां पंहिंजे वतन में रहायो, उन्हनि खे पंहिंजो कयो। असां उन्हनि खे पंहिंजो ज़मीनूं ऐं कारोबार ॾिनो। उहे माण्हू अॼु सिंध जे ॿियनि माण्हुनि खां वधीक सुठी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हुन चयो त अॼु पाकिस्तान जे लाइ सभ खां वधीक क़ुर्बानियूं ॾींदड़नि खे पाकिस्तान जो मुख़ालिफ़ सॾियो वञे थो। पाकिस्तान खे सिंधी ऐं बलोच न पर इस्लामाबाद, लाहौर ऐं रावलपिंडी में वेठड़नि वधीक नुक़सानु पहुचायो आहे। हुन चयो त सिंध जा माण्हू पंहिंजे वतन जी विरासत थियणु न ॾींदा। जनरल ज़िया पंहिंजे दौर में MQM जहिड़े नस्ल परस्त जमायत तयारु कई, उन्हनि खे हथियार फ़राहम करे उन्हनि खे इक़्तिदार ऐं असेंबलियुनि ताईं पहुचायो। मुहाजर देश ऐं सिंध विरहाइण जी साज़िश कई वई, पर जनरल ज़िया हवा में टुकरा थी वियो। पर सिंध अॼु बि क़ाइमु आहे। हुन चयो त मुशरफ़, जनरल ज़िया, नवाज़ शरीफ़ ऐं बेनज़ीर खे बि उहो शौक़ु थियो त कालाबाग डैम ठाहिजे, पर सिंध जे माण्हुनि उन्हनि समूरनि माण्हुनि जो शौक़ु पूरो थियणु न ॾिनो। कालाबाग डैम न खपे जो नारो हणी सिंध जे माण्हुनि कालाबाग डैम जी हिमायतुनि खे सिंध मां डोड़ाए कढियो। हुन चयो त सिंध खे हलाइणो आहे त मुल्क में क़ानून जी हुकुमरानी, आइन जी बालादस्ती, पार्लियामेंट जी मज़बूती खे यकीनी बणाए पाकिस्तान में शामिल क़ौमनि जे हक़नि जे तहफ़ुज़ ऐं क़ौमनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर जो ख़ात्मो आंदो वञे। जलसे खे ख़िताब कंदे क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पलीजी चयो त 2 सिंध नज़र आया आहिनि। हिकु सिंध कुठल ऐं तबाह ऐं बर्बाद थियल आहे। सिंध जे नियाणियुनि खे हॉस्टलनि में ख़ुदकशी करण ते मजबूर कयो पियो वञे। औरतुनि ऐं ॿारनि खे क़त्ल कयो पियो वञे। हुन चयो त हिकु सिंध उहा आहे जंहिंमें क़ौमी कारकुन जेलनि में हुजनि था। सिंध जे माण्हुनि खे क़त्ल कयो वञे थो ऐं लाश रोडनि ते रखी केस दाख़िल कराइण लाइ एहतिजाज करणो पवे थो। नौकरियूं ऐं विकिरो कयूं वञनि थियूं। माण्हू रोडनि ते मारिजनि था। बुख, बदहाली ऐं बर्बादी जे वर चढ़ियल सिंध जा माण्हू आहिनि। पीअण जो पाणी सिंध जे माण्हुनि खे नथो मिले।
शहर खंडर लॻा पिया आहिनि। सिंध जा माण्हू ॿ वेला मानी जे लाइ परेशान आहिनि। हुन चयो त हुन दर्द ऐं शाम ग़रीबां वारे सिंध खां सवाइ हिकु ॿी सिंध बि आहे जंहिंमें माई जिंदू उथी बीही कातिलनि खे फाही ॾियारे छॾे थी। उमे रबाब कातिलनि सां मुहाॾो अटकाए वेठी आहे। ग़रीब औरत शीरीन जोखियो कातिलनि जे आॾो दीवार बणिजी वरजे क़त्ल जो सौदो करण जे लाइ तयारु न आहे। बलोच अॻवान अब्दुल्लाही बलोच चयो त क़ौमनि जी सुञाणप धरती सां आहे। हिन मुल्क में जाबराणो ज़ालमाणो ऐं लुटमार वारो निज़ाम आहे। मज़लूम ऐं महकूम क़ौमनि खे हिते चिभाटियो पियो वञे। जाबिर तबिको समूरनि क़ौमनि जो दुश्मन आहे। पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे, पर हिते क़ौमनि जी हक़मियत बजाए हिकु ख़ासि तबिके जी हक़मियत क़ाइमु थियल आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी अॻवान आज़ाद अमीर पहवर चयो त सिंध हिन वक़्तु ख़राब हुकुमरानी ऐं कंट्रोल डेमोक्रेसी जे करे हमलनि जे वर चढ़ियल आहे। सिंध जी डेमोग्राफी ते वॾो हमिलो थी रहियो आहे। आदमशुमारी जे नाले ते ड्रामो थियण वञे पियो। सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी अॻवान नूर नबी राहू जो चयो त सिंधी माण्हू पंहिंजे वतन ते समूरनि इंसानी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। उनजो सबबु सिंध मथां मड़ियल हुकुमरानी आहे। 4 मार्च शागिर्द जदोजहद जे हीरो मसूद नूरानी, हैदर मलाह, हैदर शाहणी, अब्दुल फताह समेजो, गुलज़ार सुमरो, नूर अहमद सिंधी, आलम खान बिरोही, विंझार जसकाणी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जॾहिं त दीबा सर, अहमद मुग़ल ऐं बेदल मसरूर सुमेत ॿिनि फ़नकारनि सुरनि जी वरखा करे माण्हुनि खे झूमाए छॾियो। सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां नामियारे सहाफ़ी हामिद मीर खे मादरे योम वतन सहाफ़ती एवार्ड ॾिनो वियो। हामिद मीर खे उहो एवार्ड तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी ॾिनो। उन मौक़े ते नामियारे सहाफ़ी हामिद मीर ख़िताब कंदे चयो त अॼु मूंखे ग़ैरतमंदनि जी धरती ते ग़ैरतमंद माण्हुनि पारां एवार्ड सां नवाज़े इज़त बख़्शी वई आहे। हुन चयो त अॼु हिते शेख अयाज़ जी शाइरी हिते हिकु रागी जज़्बाती अंदाज़ सां ॻाए रहियो हो त मूंखे शेख अयाज़ जी डायरी साहिवाल डायरी मुंहिंजे ज़हन ते तरी आई। शेख अयाज़ उन डायरी में उहो लिखियो त ॿोली का बि ख़राबु न आहे। असांजी जंग कंहिं ॿोली ख़िलाफ़ु न आहे। असांजी वेड़ हिकु तबिके जे ख़िलाफ़ु आहे। मूंखे लॻे थो त तिब्क़ाती जदोजहद वारो शऊर अॼु बि ज़िंदा आहे। उहो शऊर सिंध जे नौजवाननि में ज़िंदा आहे। हुन चयो त असां नंढपण खां इनक़लाब जो ख़्वाबु ॾिसंदा रहिया आहियूं। उहो ख़्वाबु असां पंहिंजे माउ जी ज़ुबान में ॾिसंदा आहियूं। उन करे इनक़लाब जो ख़्वाबु जॾहिं तव्हां पंहिंजी मादरी ॿोली में ॾिसो था त उहो इनक़लाब हिकु ॾींहुं ज़रूरु सचो साबित थींदो। हुन चयो त अॼु हिन जलसे में जेके करारदादूं पास कयूं वियूं आहिनि उनजी कापी सॼे पाकिस्तान जी असेंबली मेंबरनि ॾांहुं उमाइणु घुरिजे। मुल्क जे मसइलनि जी निशानदेही थियल आहे। हिननि करारदादनि में सॼे मुल्क जे मसइलनि जी निशानदेही थियल आहे। जॾहिं त मादरे योम वतन जे जलसे में करारदादूं पास कंदे मुतालबो कयो वियो त 1940 जी करारदाद जे रूह मुताबिक़ वफ़ाक़ी इकाइयुनि सिंधी, बलोच, पश्तून, सराइकी ऐं पंजाबी क़ौमुनि ते मुश्तमिल हक़ीक़ी वफ़ाक़ जोड़े पाकिस्तान खे अवामी जमहूरिया पाकिस्तान करार ॾिनो वञे। सूबनि मां मिलंदड़ मैदनी ऐं आबी वसीलनि ते उतां जे सूबनि जी हक़मियत ऐं इख़्तियार तस्लीम कयो वञे। फ़ौरी तौर ते सिंध जे ज़मीननि ते वालार जो सिलसिलो बंदि कयो वञे। सिंध जे ज़मीननि ते ग़ैर क़ानूनी तौरु कब्ज़ा करे हिकु मुनज़म साज़िश तहत धारियुनि जी आबादकारी खे हथिया ॾिनी पई वञे, जंहिंसां सिंध जा असल धरती धणी अक़लियत में तब्दील थी वेंदा। सदन समूरनि वसीलनि हक़नि ते धारियां क़ाबिज़ थी वेंदा। सिंध में ग़ैर क़ानूनी तौरु आयल धारी आबादकारी खे सिंध मां नेकाली ॾिनी वञे ऐं सिंध खे कॉलोनाइज़ेशन में तब्दील करण जी साज़िश बंदि कई वञे। सिंध में आबी, ज़मीनी ऐं हवाई रस्तनि खां ग़ैर क़ानूनी आबादी खे रोकियो वञे ऐं लॉन्ग टर्म वीज़ा पॉलिसी खे तस्लीम नथो कयो वञे। सिंधी, बलोची, पख्तून, सिरहकी ऐं पंजाबी ॿोलियुनि खे पाकिस्तान जूं क़ौमी ॿोलियूं करार ॾेई हर सूबे जी ॿोली खे उतां जी क़ौमी सरकारी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। सिंधी तालीम प्राइमरी खां यूनिवर्सिटी सतह ताईं सिंधी ॿोली लाज़मी करार ॾिनी वञे। प्राइवेट स्कूलनि में पहिरें दर्जे खां सिंधी ॿोली लाज़मी पढ़ाई वञे। सिंधी ज़राअत जे सुधारे लाइ पाणी जी फ़राहमी, मयारी ऐं सस्ता भाण, ॿिज ऐं दवाऊं मुहैया कयूं वञनि ऐं ज़रई जिन्सनि जो अघु फ़सुलु लहण खां अॻु मुक़ररु करे उनजी ख़रीदारी खे यक़ीनी बणायो वञे ऐं ज़राअत खे तबाह करण जे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॿिज, भाण, पाणी ऐं ज़रई दवाउनि जी खोट वारो सिलसिलो बंदि कयो वञे। इलेक्ट्रॉनिक क्राइम्स एक्ट पेपका
आर्डिनेंस खे इज़हार जी आज़ादी ते वार सम्झूं था, उनखे मुकमल तौरु रद्द कंदे मुतालबो कयूं था त फौरी उहो आर्डिनेंस वापसि वरितो वञे। सिंधु दरिया सिंध जे जियापे जो ज़रियो आहे। उन ते कालाबाग डैम समेत समूरनि डैमनि जे रिथाउनि खे रद्द कंदे मुतालबो थो कजे त सिंधु दरिया में मुस्तक़िल बुनियादनि ते डाउन स्ट्रीम में घटि 10 MF पाणी छॾियो वञे। ऐं सिंधु जी पुछड़ में सिंध बैराज जे नाले में ठाहिण वारी रिथा खे रद्द करे थो, छो त उन बैराज ठहण सां सिंध जा सामुंडी पटी वारा समूरा इलाइक़ा समुंड खाई वेंदो ऐं डेल्टा मुकमल तबाह थी वेंदो। उन करे अहिड़नि मनसूबनि खे ही मेड़ रद्द करे थो। ईंदड़ आदमशुमारी खे दुरुस्त ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां करायो वञे। आदमशुमारी जे प्रोफाइल में सुञाणप कार्ड नंबर वारो कालम विधो वञे ऐं आदमशुमारी में आर्ज़ी आयल ऐं गैर क़ानूनी तौरु धारी आबादकारी खे ॻणप में न आंदो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पीका आर्डिनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी कंदे रिमार्क्स ॾिना आहिनि त आर्डिनेंस वसीले एक्ट खे वधीक ड्रैकोनियन बणायो वियो आहे। पीका आर्डिनेंस जे सेक्शन 20 खे छो न कलदम करार ॾिनो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट में FIA इख़्तियारनि ऐं पीका तरमीमी आर्डिनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त हिकु सियासी वर्कर पब्लिक ऑफिस होल्डर ख़िलाफ़ तक़रीर कई ऐं 6 महीना जेल में रहियो। कानून पब्लिक ऑफिस होल्डर जे तहफ़ुज़ ऐं इज़हार जी आज़ादी खे दॿाइण लाइ इस्तेमालु थी रहियो आहे। आर्डिनेंस वसीले एक्ट खे वधीक ॾेजारींदड़ बणायो वियो आहे। वाहिद सुवाल इहो आहे त सेक्शन 20 खे छो न कलदम करार ॾिनो वञे। चीफ जस्टिस चयो त जेकॾहिं हुकूमत खे प्राइवेट माण्हुनि जी साख जो एॾो ख़्यालु आहे त पब्लिक ऑफिस होल्डर खे कढे छॾे। मूंखे चीफ जस्टिस हूंदे तनक़ीद खां न घबराइणु घुरिजे। हर पब्लिक ऑफिस होल्डर जी साख उन जे फ़ैसिलनि ऐं उन जे अमलनि सां हूंदी आहे। जस्टिस अतहर मिनल्लाह चयो त हीअ अदालत घणे अरसे खां इन मामले ते सब्र जो मुज़ाहिरो करे रही आहे। सियासी पार्टियूं ऐं अॻुवान सोशल मीडिया ते थींदड़ क़दमनि जा पाण ज़िम्मेवार आहिनि। जॾहिं तव्हां पाण इहो चाहियो था त पोइ तनक़ीद खां छो था ॾिजो। हुन चयो त सियासी जमायतूं सोशल मीडिया ते हलंदड़ मामलनि जो ज़िम्मेवार आहिनि। इदारनि में पंहिंजा सोशल मीडिया अकाउंट ठाहिया आहिनि। इदारनि जा सोशल मीडिया अकाउंट छो न हुजणु घुरिजनि। पोइ तव्हां उन सोशल मीडिया ख़िलाफ़ कानून था आणियो। सियासी जमायतूं पंहिंजे सोशल मीडिया टीम्स खां इहो सभु कराईंदियूं आहिनि। पोइ सोशल मीडिया ते इल्ज़ाम छो हयो वेंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में रुॻो जमायत इस्लामी उन जो हिसो न आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त सॼी दुनिया में तय आहे त इज़हार जी आज़ादी ते को बि कंप्रोमाइज़ नथो थी सघे। इदारनि जा बुनियादी हक़ या साख नाहे हूंदी, उहे साख खे नुक़सानु पहुचाइण में कीअं था अची सघनि। जीअं लाहौर मां 2 सहाफ़ियुनि खे खंभियो वियो, उन जो को कारण बि न ॿुधायो वियो। पोइ तव्हां हल्फ़ी बयानु ॾियो त आर्डिनेंस तहत कार्रवायूं न कयूं वेंदियूं। हुन चयो त आर्डिनेंस में पब्लिक बॉडीज़ जी साख बि बचाइण जी कोशिशि कई वई आहे। तव्हां त नेचुरल पर्सन जी तारीफ़ खे बि आर्डिनेंस में तब्दील करे छॾियो आहे। हिन अदालत खे आवाम जे एतमाद जी परवाह आहे, तनक़ीद जी का परवाह न आहे। हीअ अदालत न चाहींदी त ग़लति तनक़ीद ते बि कंहिंखे जेल मोकिलियो वञे। चीफ जस्टिस वधीक चयो त जेतिरो नुक़सानु नेब ऐं उन जे कानून पहुचायो आहे, उन जो त को मिसाल न आहे। पब्लिक बॉडीज़ जो कहिड़ो बुनियादी हक़ आहे, हिन हाई कोर्ट जो कहिड़ो बुनियादी हक़ आहे। जेतिरी बि ग़लति तनक़ीद थिए, हिन अदालत खे त घबराइणी न घुरिजे। हीअ आर्डिनेंस आइन जे आर्टिकल 19 सां टकराव आहे। अदालत इहो पुछी रही आहे त छो न उन कानून खे कालादम करार ॾियूं। जस्टिस अतहर मिनल्लाह चयो त पीका कानून में रुॻो इख़्तिलाफ़ कंदड़नि खे टारगेट कयो वियो। उहा ॻाल्हि ॻणती जोगी आहे त कानून खे आर्डिनेंस वसीले ॾेजारींदड़ बणायो वियो। अहिड़ी पार्टी जंहिंजी पंहिंजी ताक़ती सोशल मीडिया हुई, उन ईअं कयो। सियासी पार्टियूं पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कनि त खेनि अदालतनि में अचिणो ई न पवे। इस्लामाबाद हाई कोर्ट पीका तरमीमी आर्डिनेंस बाबति दरख़्वास्तनि जी वधीक ॿुधणी 10 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। राते देरे में जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशीअ जे घर ऐं संस रिश्तेदारनि जे घरनि ते चढ़ाइण दौरान खंभियल 6 ॼणा अञा ताईं बाज़ियाब थी नाहिनि सघिया। 6 ॼणनि प्रिंसिपाल मंज़ूर कुरैशी, संस भाउ मज़हर ऐं अनाज जे 4 वापारियुनि अब्दुल फताह, मोहम्मद जुमन, गाज़ी ख़ान ऐं मोहम्मद कासिम कुरैशी खे पुलिस अञा ताईं ज़ाहिर नाहे कयो। खंभियल 6 ॼणनि जे मासूम ॿारनि पंहिंजे अखियुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो।
शहर जे मोटणपुर महले खां निकितल एहतिजाजी रैली में शरीक ॿारनि खे हथनि में प्ले कार्ड खयल हुआ। मासूम ॿारड़ा नारा हणंदे शहर जे मुख्य रोड जो गश्त करे रतो देरो प्रेस क्लब पहुता, जिते खमजी विरहण जे मासूम ॿारड़नि मोहम्मद हुसैन, रहमतुल्ला, अलीशा, निताशा, हलीमा ऐं ॿिनि दाहिंदे चयो त कराची पुलिस राति जे पहर में असांजे घरनि में बिना जवाज़ घिड़ी असांजे निंड पियल बेगुनाह वालदेन खे खंभे पाण साण गॾु खणी वई आहे, जिन जो अञा ताईं असांखे को बि पतो पइजी नाहे सघियो। असांजे घर जा सभु वॾा खंभे गुम कया विया आहिनि। हिन वक़्तु असांजे घर में को वॾो मौजूदु न आहे। असां ॿारड़ा सख़्तु परेशान आहियूं। हुननि चयो त असांखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो वञे त असांजे वालदेन जो आख़िर कहिड़ो ॾोह आहे जो उन्हनि खे धाड़िलनि जा खंभे गुम कयो वियो आहे, जिन बाबति असांखे का ॼाण नथी ॾिनी वञे। हुननि चयो त कानून बि असां मासूम ॿारनि जी का दाह ॿुधण लाइ तयारु न आहे, जंहिं करे असां पंहिंजे अखियुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाज करण ते मजबूर आहियूं। हुन जो चवणु हो त असां मासूम ॿारनि जो त कुझु ख़्यालु कयो वञे, असांखे पंहिंजे वालदेन बाबति ॼाण ॾिनी वञे। उन्हनि मथां के केस दाख़िल थियल आहिनि त उहे बि ज़ाहिर कया वञनि। मासूम ॿारनि वॾे वज़ीर आइजी सिंध ऐं इख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजे बेगुनाह खंभियल वालदेन खे आज़ादु करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। भिटशाह ऐं बाडह खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ एहतिजाजी रैलियूं कढी मुज़ाहिरा कया विया। बाडह तालका मूवमेंट जे अॻवाननि दोदो देशी, असगर नूनारी, सफ़र मुगैरी, कासिम चना ऐं ॿियनि अॻवाननि एहतिजाजी रैली कढी। उन मौक़े ते हुननि चयो त वॾे अरसे खां बाडह खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। लतीफ़ जी मज़ार ते दाह खणी आया आहियूं। भिटशाह ऐं बाडह खे तहलको बणाइण जो नोटिफिकेशन जारी कयो वञे। असां गरियल जदोजहद लाइ मैदान ते निकितल आहियूं। ॿिन्ही शहरनि खे तहलको बणाइण ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। हुननि चयो त भिटशाह ऐं बाडह तारीख़ी ऐं क़दीमी शहर आहिनि जेके आबादी ऐं इराज़ी जे लिहाज़ खां तालके जा हक़दार आहिनि। हुननि चयो त ईंदड़ इलेक्शन खां अॻु बाडह तालके जो नोटिफिकेशन जारी न कयो वियो त पीपी असां मां वोट जी का बि उमेद न रखे ऐं ईंदड़ हर इलेक्शन में बाडह वासी पीपी मुख़ालिफ़ वोट इस्तेमालु कंदा। हुननि इहो बि मुतालबो कयो त भिटशाह ऐं बाडह वासियुनि मां मायूसी ख़तमु कई वञे। ॿिन्ही शहरनि खे तालके जो दर्जो ॾेई बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। सिंध यूनिवर्सिटीअ जामशोरो इंतिज़ामिया जी मुजरमानी गफ़लत ऐं नाअहली सबबि ख़ानगी इदारनि में तालीम हासिल कंदड़ हज़ारे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो आहे। गुज़िरियल साल मुख़्तलिफ़ ग्रेजुएशन प्रोग्रामनि में दाख़िला वठंदड़ शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हिकु साल गुज़रण बावजूदि इम्तिहान खां महरूम आहिनि। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंध जे वॾे वज़ीर खां फ़ौरी तौरु नोटिस वठण जो मुतालबो पिणु कयो आहे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया प्राइवेट इंस्टीट्यूट जे इल्हाक़ जी मद में 3.25 लख रुपया फ़ीस वसूल कई आहे ऐं तजदीद लाइ 35,000 रुपया सालियानो वसूल कया वेंदा आहिनि ऐं क़ानूनी कार्रवाई मुकमल करे प्राइवेट इदारनि जो यूनिवर्सिटी सां इल्हाक़ कयो वेंदो आहे, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे दाख़िला ॾिनी वेंदी आहे। हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी सां इल्हाक़ थियल प्राइवेट इदारनि जो तइदादु 26 आहे, जंहिंमें 11 हैदराबाद ज़िले जा निजी तालीमी इदारा बि शामिल आहिनि। प्राइवेट इदारनि में गुज़िरियल साल 2021 में मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी दाख़िला कई वई। दाख़िला लाइ मनपसंद फ़ीस पिणु वरिती वई। उनखां सवाइ हज़ारे रुपया माहिवार फ़ीस जी मद में वसूल कया विया। गुज़िरियल साल मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में दाख़िला वठंदड़ हज़ारे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खां यूनिवर्सिटी इंतिज़ामिया तरफ़ां अञा ताईं इम्तिहान न वरितो वियो आहे, जंहिंजे करे उन्हनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली, मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कात्यार, अली मोहम्मद परवेज़ ऐं ॿियनि पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त PPNFC जे नाले में चंद ॾोकड़ हासिल करण ख़ातिर सिंध में धारी आबादकारी जी सहूलियतकारी करे रही आहे। पीपल्स पार्टी ऐं PTI वारा सिंध दुश्मन मनसूबनि ते गॾिया पिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत PPI ऐं MQM जे गठजोड़ सां बदनियती ते ॿधल
आदमशुमारी वक़्त खां अॻु डी जूरी बदिरां डिफेक्टिव तरीक़ेकार ते कराए सिंध ते धारनि जो कब्ज़ो कराइण जी साज़िश करे रही आहे। बदनीयती ते ॿधल हिन आदमशुमारी जी सूरत में सिंध मथां परॾेहनि जी काह थी रही आहे, जंहिं ख़िलाफ़ सिंध जे हारियुनि मज़दूरनि, शागिर्दनि, अदीबनि, दानिशवरनि, वकीलनि, सहाफ़ियुनि ऐं समाजी अॻवाननि समेत हर मकतबे फ़िक्र जे माण्हुनि खे जदोजहद करणु घुरिजे। खडहर मोरी में प्लाट ऐं ज़मीन ते कब्ज़े करण जी कोशिश ख़िलाफ़ टंडो बागो ऐं तलहार में ॻोठाण जा हयल धरणा ॻाल्हियुनि खां पोइ ख़तमु थी विया। खडहरो मोरी में नारू कोल्ही, नीणो कोल्ही, हिना कोल्ही, रीनो कोल्ही ऐं ॿिनि जी अॻवाणी में 3 ॾींहं बि औरतनि ऐं मर्दनि एहतिजाजी धरणो हयो, जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर ऐं DSP तलहार धरणी वारे हंधि पहुची ॻाल्हियूं कयूं, जंहिं बाद धरणो ख़तमु कयो वियो। जॾहिं त ॻाल्हियुनि दौरान इहो बि यकीन ॾियारियो वियो त जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वेंदी। घोटकी में A सेक्शन थाणे जो पुलिस एहलकार मोहम्मद वसीम मेमण 3 ॾींहं अॻु गुम थी वियो हो, जंहिंजो काल्ह ॾिंगड़ो वाह मां लाश मिलियो। ॻोठाण जे इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी तालके अस्पताल मुंतक़िल कयो। फौती पुलिस एहलकार जी मोटरसाइकिल ऐं सरकारी राइफल बि उतां मिली। इतला ते सवें माण्हू अस्पताल पहुची विया। उन दौरान पुलिस एहलकारनि जे वारसनि ॿुधायो त मोहम्मद वसीम खे क़त्ल करे संस लाश वाह में उछलायो वियो आहे। पने अकिल भरिसां कुझु अरसो अॻु मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारी साईंदाद जतोई वारे मामले जो जरगो अज़हर कुमारियो, वज़ीर अली जतोई ऐं वॾेरे ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़े जी सरपंची हेठि थियो। SHO दीदार अबड़ो मथां ॾोहारी खे पुलिस मुक़ाबले में मारण जा 43 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। SHO दीदार अबड़े 5 लख रुपया थॾे ते अदा कया, बक़ाया रक़म किस्तनि में अदा कई वेंदी। अबड़ा बिरादरी जे चङे मुड़ुस ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो जे पुटु SHO दीदार अबड़ो खे 43 लख जी ॾंड ॿुधाई वई। यादि रहे त कुझु अरसो अॻु सखर शहर जे मरकज़ी हंधि हीरा मेडिकल सेंटर जे साम्हूं जवाबदार साईंदाद जतोई नाज़म जागराणी ते तेज़ धार काज़ सां हमिलो करे खेसि क़त्ल कयो हो। नाज़म जागराणी जे क़त्ल केस समेत मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदार साईंदाद जतोई खे SSP इरफान समो जे दौर में C सेक्शन थाणे जी हद में मोबियाना पुलिस मुक़ाबले दौरान मारियो वियो हो, जंहिंजे खून जो ॾंड SHO दीदार अबड़े ते मुक़ररु कयो वियो आहे। होॾ अहिड़ी ख़बर सोशल मीडिया ते अचण खां पोइ जरगे ते छितीअ तनक़ीद पिणु कई पई वञे। जसकम चेयरमैन शहीद बशीर ख़ान कुरैशी जे वेझे साथी इमदाद वेसर जी 4हीं वरसी तक़रीब गढ़ी यासीन में संस रिहाइश गाह ते थिए गुज़री। तक़रीब में जसकम अॻवान अब्दुल समी बिलाली, इमरान मंकी, असद सुमरो, अयाज़ जुणेजो, अब्दुल सत्तार बिरोही, ज़ुबैर शेख, इरशाद वेसर, दिलशाद वेसर, अब्दुल लतीफ़ अबड़ो, रियाज़ बिरोही, न्याज़ वेसर, नादर अबड़ो, सिराज अहमद सहतो, वकार मंकी, वकास जेहो, आतिफ़ महर, सरमद बिरोही ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त इमदाद वेसर जी मज़ार ते अॻवाननि पहुची गुलनि जी चादर चाढ़े क़ौमी गीत ॻाए भेटा पेश कई। इस्लामाबाद में क़त्ल थियल नूर मुक़दम केस जे मुख्य जवाबदार ज़ाहिर जाफ़री खे फाही जी सज़ा ॿुधाई वई आहे। थेरापी वर्कर्स जे मालिक ताहिर ज़हूर समेत जवाबदार जा वालदेन केस मां बरी थी विया आहिनि। अदालत तरफ़ां क़त्ल कयल नूर मुक़दम जे वारसनि खे 5 लख रुपया ॾंड अदा करण जो पिणु हुकुम ॾिनो आहे। शरीक जवाबदार ऐं चौकीदार खे 10 साल क़ैद ऐं 1 लख ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे, जॾहिं त नूर मुक़दम जे वालिद चयो आहे त हर को इंसाफ़ लाइ दुआऊं घुरे रहियो हो, क़ौम ऐं दुनिया असां सां गॾु हुई। जॾहिं त जवाबदार खे कलम 302 तहत मौत जी सज़ा ॿुधाई वई आहे ऐं नूर मुक़दम जे वारसनि खे 5 लख रुपया ॾंड अदा करण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। जॾहिं त उनखां सवाइ क़त्ल जे गर्ज़ सां अगवा करण तहत जवाबदार खे 10 वरनि जी क़ैद 1 लख रुपया ॾंड, क़ैद रखण वारे इल्ज़ाम में 1 साल क़ैद 25, जॾहिं त ज़नाबिल जबर तहत 25 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे ऐं 2 लख रुपया ॾंड बि विधी वई आहे।
हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। अमीं भली रीति इहो ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सुजाॻी जा सॾ हूंदा आहिनि, जिन में शऊर जी ॻाल्हि हूंदी आहे ऐं जिन में किताबनि जा उहे अमुल वर्क हूंदा आहिनि जिन मां ॼाण जा ख़ज़ाना मिलनि था। सुजाॻी वारे हिन सफ़र में असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो सुजाॻी हिन सफ़र में असां सां हम सफ़र बणिजो। अवीं जिन ताईं असांजा प्रोग्राम मुख़्तलिफ़ वसीलनि वसीले पहुचनि था। फेसबुक पेज, यूट्यूब ऐं व्हाट्सअप वसीले बि असीं पंहिंजा प्रोग्राम अव्हां ताईं पहुचायूं था। यूट्यूब ते जेकॾहिं ॿुधणु चाहियो हींअर ई सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असांजे प्रोग्राम जा लिंक ॿियनि दोस्तनि ॾे बि मोकिलियो त जीअं उहे बि प्रोग्राम ॿुधी सघनि ऐं हीअ शऊर भरियो सफ़र अञा बि वधीक मज़बूत थी सघे। प्रोग्राम सोच वीचार में हाण रूस ऐं यूक्रेन वारी जंग बाबति पेश करियूं था सिंध एक्सप्रेस जो लिखियलु एडिटोरियल। काल खां यूक्रेन ते जंग जा बारूदी ककर छायल आहिनि। रूस यूक्रेन ते हमिलो करे ॾिनो आहे। केतिरनि सालनि खां हलंदड़ रूस यूक्रेन तकरार नेठि अहिड़ी सूरत इख़्तियार करे वियो जो रूस यूक्रेन ते फ़ौजी चढ़ाई करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में यूक्रेन खे घणो जानी नुक़सानु बर्दाश्त करणो पियो आहे। रूसी सदर व्लादिमीर पुतिन पारां यूक्रेन ते हमले जे ऐलान खां पोइ यूक्रेन जी राजधानी कैफ सूधो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया आहिनि। उन हवाले सां रूसी सदर टीवी ते ख़िताब कंदे डोंबास में फ़ौजी ऑपरेशन जो ऐलान कंदे चयो आहे त का बि ॿाहिरी मुदाख़लत थी त रूस उन जो जवाबु ॾींदो। हुन यूक्रेन जी फ़ौज खे हथियार फिटा करण जो हुकुम ॾींदे चयो त यूक्रेन जा फ़ौजी पंहिंजनि घरनि ॾांहुं हलिया वञनि। ऑपरेशन यूक्रेन जे धमकियुनि जे जवाब ऐं हथियारनि खां पाक खितियल आहे। यूक्रेन ते हमले जी नोयत कहिड़ी बि हुजे पर उहा जंगी तस्वर कई वेंदी ऐं उन सां इंसानी जान जो नुक़सान ई भोगणो पवंदो, छाकाणि त जंगी हमलनि में सदाईं एतिरो नुक़सानु थींदो आहे जंहिंजो अंदाज़ो जंग ख़तमु थियण खां पोइ थींदो आहे ऐं तेसि ताईं घणी देरि थी वेंदी आहे। हिन वक़्तु दुनिया में जेके बि ताक़तवर बिलाक आहिनि उन्हनि बिलाकनि मां रूस पंहिंजो पाण खे हिकु उभरंदड़ ताक़त तौरु मञराइण जी कोशिश करे रहियो आहे। जॾहिं त जंग रुॻो ॿिनि मुल्कनि खे मुतासिर न कंदी आहे पर उन जा असर सॼी दुनिया ते पवंदा आहिनि ऐं मुआशी तौरु इक़्तिसादी तौरु अवाम बदहाल थियणु लॻंदो आहे ऐं मुल्क कमज़ोर थींदा आहिनि। अॼु जॾहिं दुनिया टेक्नोलॉजी जे जदीद दौर में दाख़िल थी चुको आहे उन वक़्त बि जंगनि जे सिलसिले खे जारी रखण जो मतिलबु इहो आहे त वक़्त जा हाकिम इंसानी हयातियुनि खे गैर अहम सम्झनि था ऐं उहे वरी बि रत वहाइणु चाहिनि था। रूस ऐं यूक्रेन जे तकरार जो हल यकीनी तौरु जंग त नाहे, छाकाणि त हाणोके शुरू कयल जंग सां न रुॻो रूस जो आवाम परेशानियुनि जो शिकार थींदो पर उन जंग जो ॿारणु थींदड़ उहे सभु इतिहादी मुल्क बि परेशानियुनि खे मुंहुं ॾींदा जेके अणसीधी रीत जंग खां परे आहिनि। तंहिं करे रूस जो हीउ अमल न रुॻो निंदण जहिड़ो आहे पर गैर इंसानी बि आहे, छाकाणि त कई अहिड़ा मामला आहिनि जेके बिना जंग करण जे ॻाल्हियुनि वसीले हल करे सघजनि था ऐं हिकु सुठे सियासतदान जी ख़ूबी इहा ई हूंदी आहे त उहो कंहिं जंग खे टारे सघे ऐं ॻाल्हियुनि वसीले मसइलनि तोड़े तकरारनि जो हल कढी वठे। हाणोकनि ॾींहंनि में पाकिस्तान जो वज़ीर आज़म इमरान ख़ान बि रूस जे दौरे ते वियल आहे। कुझु ॾींहं अॻु हूअ इहो चई चुको आहे त असीं कंहिं बि बिलाक जो हिसो न थींदासीं पर सियासत में को बि मुल्क चाहींदे या न चाहींदे बिलाक जो हिसो ज़रूरु थींदो आहे। जेकॾहिं पाकिस्तान हाणोकी सूरत हाल में अमरीकी बिलाक जो हिसो नाहे त पक सां उहो रूस या चीन वारे बिलाक जो हिसो हूंदो ऐं अहिड़ी रीति हूअ अमरीका जे बिलाक मां निकिरी वेंदो। हिन वक़्तु पाकिस्तानी वज़ीर आज़म जे दौरे खे अहम सम्झो पियो वञे ऐं उते जेके ॻाल्हियूं बहस हेठि आयूं हूंदियूं उन्हनि खे बि अहम ॻाल्हियूं सम्झी मीडिया में छापियो वेंदो। तंहिं करे उहो चवणु काफ़ी न आहे त पाकिस्तान जहिड़ो मुल्क कंहिं बिलाक जो हिसो न आहे, बल्कि उनखे इन फ़ैसिला ते मरहले में उहो तइ करणु घुरिजे त हूअ रूस ऐं यूक्रेन जी जंगी तकरार सबबि लॻल बाहि जे सेक खां
पाण खे कीअं थो बचाए सघे। मुआशी तौरु अॻी तबाहाल मुल्क कहिड़ी रीति मुल्क जी आवाम खे वधीक मुआशी बार खां बचाए सघे। असीं सम्झूं था त रूस ऐं यूक्रेन में जंगी छिकताण जेकॾहिं घणो वक़्तु जारी रही त उन वेड़ सबबि केतिरा ई मुल्क ॿूड़नि वांगुरु लताड़जी वेंदा। तंहिं करे रूस खे जंगी जनून खां पासो करणु घुरिजे ऐं सियासी तौरु कंहिं नए ग्रेट गेम जो हिसो न थियणु घुरिजे, छाकाणि त जंग जे दाइरे खे महदूद करणु ॾुखियो थी वेंदो आहे। तंहिं करे ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त यूक्रेन सां समूरा सियासी तकरार ॻाल्हियुनि वसीले हल कजनि त जीअं दुनिया खे वधीक तबाही खां बचाए सघिजे ऐं अवाम खे बि मुआशी बदहाली खां बचाए सघिजे जेका सदाईं जंगी सूरतहाल सबबि पैदा थींदी आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं सिंध एक्सप्रेस अख़बार जो एडिटोरियल जेको रूस ऐं यूक्रेन जी जंग बाबति लिखियलु हो। प्रोग्राम सोच वीचार में हाणे अहसासनि जी उजरी दुनिया आबाद कयूं था ऐं वर्क वरायूं था किताब आऊं आवाज़ ऐं रेडियो जा। जी हा, नामियारे लेखक कंपेर ऐं शाइर अमीन अरबाब जी अहसासाती लिखणी अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। बादशाहियूं भाग ताज तख़्त सरदारियूं राजवाड़ा दाब दबदबा प्यार मोहबतूं ऐं सूंहं ते सिरनि जे सदके जो ही जहान अॼु न पर हज़ारें साल अॻु बि आबाद हो। साॻियो ई सिज ज़मीन आसमान कहकशां समुंड पहाड़ दरिया ऐं अॼोकी मौसम जा रंग रूप अॻु बि पंहिंजे आब ऐं ताप सां पए जरकिया, पर पोइ बि पाण खे एतिराज़ इहो कॾहिं बि न थियो त हज़ारें साल पहिरीं वारे जहान में छो न जावासीं। जहान अॼु बि साॻियो आहे त पोइ अॼु एतिराज़ इहो छो आहे त हिकु न हिकु ॾींहुं पाण सभिनी खे अॻु जहिड़े अॼोके जहान तां हथु धोइणो पवंदो। असांजो उहो नसल जेको अञा ॼाओ ई नाहे हिन दुनिया में जेकॾहिं अचण लाइ पंहिंजे वार जो मुंतज़रु आहे त पोइ अलाह जे जोड़ियल ॿिए जहान में पेश थियण लाइ असांखां मौत जे वार जो इंतज़ारु छो नथो थिए। पक आहे त सिज उभारण वारो सुभाणे वरी सिज उभारींदो ऐं पक आहे त निंड में मोए मिसल माण्हू खे जाॻाइण वारो जाॻाईंदो। त पोइ इन्ही हक़ीक़त ते शक कहिड़ो आहे त मौत जी निंड सुम्हंदड़ अखियूं काइनात जोड़ींदड़ जो ॿियो जहान बि ॾिसंदियूं। यादि रखो, फितरतूं कॾहिं बि हक़ीक़त जो सबूत आणे ॾियण जो शर्त नाहे रखंदियूं। फितरत जो ही उहो वहिंवारु आहे जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जमदड़ ज़िंदगियुनि जा पेरा मौत जे दग ते पुॼाणी कंदा आहिनि। सुवालु हिते इहो आहे त 4 ॾींहं जे हिननि ज़िंदगियुनि जी दावा रुॻो इहा बि न हुअणु घुरिजे त तूं जो साणे भायो सो माझांदे जो माघ, पर मौत जो इंतज़ारु करण वारनि ज़िंदगियुनि खां पुछाणो थियणु ईअं बि घुरिजे त सुका सुंड कुछनि में खिरकणा पेरें टिमदे नेणे आए के खाहुड़ी गॾिया। अहसासनि जे उजरे जहान में ही असीं अव्हां लाइ लिखणी पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ऐं साफ़ी अमीन अरबाब जी। ऐं हाणे प्रोग्राम सोच वीचार में वर्क वरायूं था रहबरे सिंध मुफ़्कर आज़म साईं जीएम सैद जे किताब सिंध जी बम्बई खां आज़ादी जा ऐं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था हिन किताब मां 10 क़िस्त। बाद में बम्बई काउंसिल तरफ़ां साइमन कमीशन खे मदद करण लाइ मुक़ररु थियल कमेटी जी रिपोर्ट में ॼाणायल हेठियुनि एतिराज़नि जो जवाबु ॾिनो वियो आहे। कमेटी जो चवणु हो त जेकॾहिं सिंध खे जुदा सूबो बणायो वियो त इब्तिदा में खेसि ॿियनि सूबनि जहिड़ा हक़ न ॾिना वेंदा। तंहिं करे बम्बई सां गॾु न रहण करे वधीक हक़ न मिलण जे फ़ाइदे खां महरूम रहिजी वेंदी। उन जे ख़िलाफ़ सैयद मीरान मोहम्मद शाह जे एतिराज़ी नोट मां हेठियों टुकड़ो पेश कयल आहे। मूंखे ख़बर नथी पवे त जॾहिं सूबनि खे हक़ ख़ुदि इरादी जी बुनियाद ते जुदा सूबे बणाइण जो उसूल आम तरह क़बूलियो वञे थो त पोइ कहिड़नि बुनियादनि ते किन सूबनि खे वधीक इख़्तियार ऐं किन खे घटि इख़्तियार ॾियण जी ॻाल्हि कई वञे थी। उहा घुर रुॻो सिंध तरफ़ां न कयल आहे, पर आसाम ऐं ॿिनि सूबनि तरफ़ां बि जुदा सूबे करण जी थियल आहे। जेकॾहिं उन्हनि खे जुदा कयो वेंदो त कहिड़ी तरह असांखे अहिड़े हक़ खां महरूम रखणु जाइज़ थींदो। जुदा सूबनि बणाइण लाइ जिन एराज़ियुनि तरफ़ां घुर कयल आहे उन मां ब्रिटिश बलूचिस्तान ऐं उत्तर ओलहंदे सरहदी एराज़ी तरफ़ां बि
तक़ाज़ा कयल आहे। उन्हनि एराज़ियुनि जे रहाकनि खे त जमहूरी असेंबली में पेश करण जो तजुर्बो बि न आहे। उहो तजुर्बो असां बम्बई काउंसिल में रही पिराए वरितो आहे। पोइ पतो नथो पवे त कहिड़े उसूल जे आधार ते बम्बई सां गॾु रहण जी हालति में वधीक हक़ न मिलण जी ॻाल्हि कई वञे थी ऐं जुदा रहण करे उन्हनि जे घटिजण जो ज़िक्र कयो वञे थो। पर आऊं त बम्बई जी ग़ुलामी में रहण करे वधीक हक़ न मिलण खां सिंध जे जुदा सूबे बणाइण ख़ातिर मौजूदा आइन ते बि राज़ी रहण लाइ तयारु आहियां। आख़िर ग़ुलामी खां थोरी आज़ादी बि बहितर आहे। उन खां पोइ ख़ान बहादुर खोड़े प्रोफेसर छबलाणी ऐं ॿियनि फ़िरका परस्त हिंदनि तरफ़ां माली खोड़ जे एतिराज़नि जा मुफ़सल जवाब ॾिना आहिनि, जंहिंमें उहो ॼाणायो वियो आहे त मुहतरज़नि तरफ़ां ॾेखारियल खोट ॼाणी वाणी वधायल आहे ऐं कुझु ख़र्च घटाइण, कुझु टैक्सन वधाइण ऐं कुझु अरसे लाइ मर्कज़ी सरकार खां सबवेंशन वठण करे सहूलियत सां उन ख़ामी जो पूराव करे सघिजे थो। आख़िर में खोड़े साहब पंहिंजे किताब में ॼाणाए थो त घणे वक़्त खां केतिरनि उज़रनि ऐं एतिराज़नि जे आधार ते सिंध जी जुदाई जे सुवाल खे टारियो वियो आहे। हाणे सिंधियुनि जे सब्र जो पैमानो लबरेज़ थी वियो आहे। हिन खां पोइ हूअ घणो वक़्तु उन ग़ुलामी जी ज़िलत खे बर्दाश्त करे न सघंदा, तंहिं करे फ़ैसिलो थियणु घुरिजे ऐं जल्द थियणु घुरिजे। 30 सेप्टेम्बर 1930 ते मूं कराची में शाम जो 5 वॻे पंहिंजे बंगले लियारी नदी जे किनारे ते जना साहिब खे चांह ते घुरायो, जिते अलामा आया काज़ी मिस्टर हातिम अलवी, ख़ान बहादुर, मोहम्मद अयूब खोड़ो ऐं सैयद मीरान मोहम्मद शाह शरीक थिया। उते खेसि सिंध जी जुदाई वास्ते कोशिश करण लाइ अर्ज़ु कयो वियो। 1 अक्टूबर 1930 ते ख़ान बहादुर, मोहम्मद अयूब खोड़े, हाजी अब्दुल्ला हारून ऐं मुंहिंजे तरफ़ां सर शाहनवाज़ भुट्टे जना साहिब खे कराची में डिनर ॾिनो, जिथे खाधे खां पोइ तक़रीर ज़रिए ख़ान बहादुर खोड़े गोल मेज़ कॉन्फ्रेंस जे मौक़े ते, जंहिं लाइ ॿिए ॾींहुं हू इंग्लैंड रवाना थी रहिया हुआ, सिंध जी जुदाई लाइ कोशिश करण वास्ते खेनि मिनत कई। 12 नवंबर 1930 खां 19 जनवरी 1931 ताईं लंडन में हिंदुस्तान जे सुधारनि ॾियण जे मसइले ते ग़ौर करण लाइ हिंदुस्तान जे जुमली पार्टियुनि जे नुमाइंदनि ते मुश्तमिल गोल मेज़ कॉन्फ्रेंस कठी थी। कांग्रेस उन में शिरकत न कई। उन कॉन्फ्रेंस में सिंध जा 2 नुमाइंदा शरीक थिया हुआ। सर शाहनवाज़ खान भुट्टो, लीडर मुस्लिम मेंबर बम्बई काउंसिल ऐं सदर मोहम्मदन एसोसिएशन ऐं सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला शेख, मेंबर एग्ज़ीक्यूटिव काउंसिल बम्बई सरकार। सिंध जे मुसलमाननि खे ख़ौफ़ हो त सर शाहनवाज़ खान भुट्टो, जंहिं अॻे बम्बई सूबे तरफ़ां सैमन कमीशन जी मददगार कमेटी में सिंध जी जुदाई जी मुखालफ़त में वोट ॾिनो हो, शायदि हिन भेरे बि मुखालफ़त करे। पर हिन मौक़े ते सिंधी मुसलमाननि जी आम राय खे मद्देनज़र रखी हुन इंग्लैंड जे वज़ीर आज़म मिस्टर रासी मैकडोनाल्ड खे ख़त लिखियो त सिंध जे सुवाल लाइ हिकु कमेटी मुक़ररु करे सारो मसइलो उन जे सुपर्द कयो वञे। उन ते ब्रिटिश सरकार अर्ल रसील जी सदारत हेठि सिंध जे मसइले ते ग़ौर करण लाइ हिकु सब कमेटी मुक़ररु कई, जंहिंजा मिस्टर मोहम्मद अली जना, सर आगा ख़ान, डॉक्टर शफ़ात अहमद ख़ान, सर मोहम्मद शफ़ी, डॉक्टर मोजी, राजा नरेंद्र नाथ, सरदार सपूरन सिंह, मिस्टर जेकर ऐं ॿिया मेंबर हुआ। कमेटी जी गॾिजाणी वक़्तु सर ग़ुलाम हुसैन बीमार हो, पर पाण खणाए मीटिंग में वियो, जिते सिंध जी जुदाई लाइ ज़ोरदार तक़रीर कयाईं। सर शाहनवाज़ भुट्टे बि उनखे टेको ॾींदे ज़बरदस्त सिंधी जी जुदाई जी फ़ाइदे में तक़रीर कई। उन कमेटी आख़िर में सिंध खे बम्बई खां अलहदा करण जी सिफ़ारिश कई ऐं उन सां गॾु माली तहक़ीक़ात करण लाइ कमेटी मुक़ररु करण जी सिफ़ारिश कई, जंहिंखे गोल मेज़ कॉन्फ्रेंस क़बूल कयो। उन साल सिंध में सिंध खां ॿाहिरि अख़बारनि अंदरि सिंध जी जुदाई जे फ़ाइदे ऐं उन जे ख़िलाफ़ मज़मून शाया थिया। गोल मेज़ कॉन्फ्रेंस जे फ़ैसिले मुताबिक़ साल 1931 में हिंद सरकार हिकु कमेटी सिंध जी माली हालत जी जांच करे रिपोर्ट करण लाइ मुक़ररु कई। उहा कमेटी 2 सेप्टेम्बर 1931 ते कराची में आई, जंहिंजे अॻियां ख़ान बहादुर अल्लाह बख़्श सुमरे, हाजी अब्दुल्ला हारून, ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़े ऐं सैयद मीरान मोहम्मद शाह वफ़द जी सूरत में सिंध जी माली हालत ठीकु साबित करण बाबति शाहिदियूं ॾिनियूं। उन खां पोइ साॻे क़िस्म जी शाहिदी कमेटी जे अॻियां
प्रिंसिपाल गोखले ॾिनी। उनखां पोइ मिस्टर रायवाचंद नदाणी, मिस्टर रुस्तम सदवा ऐं प्रोफेसर भतीजा अख़बारनि में मज़मून लिखी सिंध जी माली हालत दुरुस्त हुअण लाइ सबूत ॾिना। मुखालफ़त में प्रोफेसर छबलाणी, दीवान भोज सिंह ऐं डॉक्टर हिंगो राय जी माली हालत कमज़ोर हुअण लाइ शाहिदियूं ॾिनियूं। आख़िरकार हिन कमेटी सिंध जी सालियाना खोट 97,40,000 रुपया ॾेखारी ऐं उनखां सवाइ नए सूबे जी शुरूआती ख़र्च लाइ 22 लख रुपया ख़र्च जो काथो कयो। उन रिपोर्ट जे ज़ाहिर थियण बाद प्रोफेसर गोखले ऐं प्रोफेसर भतीजा अंगनि अखरनि सां कमेटी तरफ़ां ॾेखारियल खोट खे ग़लति साबित करण जी कोशिश कई ऐं सिंध जी जुदाई जे फ़ाइदे में मज़मून लिखिया। साॻे साल 1931 में सेप्टेंबर खां दिसंबर ताईं लंडन में ॿी गोल कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें सिंध तरफ़ां साॻिया नुमाइंदा विया। हिन भेरे कांग्रेस तरफ़ां महात्मा गांधी कॉन्फ्रेंस में शरीक थियो, पर हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे विच में समझौतो थी न सघियो, जंहिं करे वज़ीर आज़म इंग्लैंड मिस्टर रासी खे फ़िरक़ेवार मसइले ते फ़ैसिले जो ऐलान करणो पियो, जंहिंमें सिंध जी जुदाई जो असूल क़बूल कयल हो। उन ऐलान मुताबिक़ हिंद सरकार अप्रैल 1932 ते सिंध जे हिंदू मुस्लमान ते मुश्तमिल हिकु कमेटी मुक़ररु कई, जंहिं कमेटी खे खोट जी पुराई लाइ तजवीज़ूं ॾियणियूं हुयूं। उन कमेटी जा हेठियां मेंबर हुआ सर शाहनवाज़ खान भुट्टो, मियाँ अली बख्श, सेठ हाजी अब्दुल्ला हारून, मीर बंदा अली खान टालपुर, खान बहादुर अला बख्श सुमरो, खान बहादुर मोहम्मद अयूब खोड़ो, काज़ी अब्दुर्रहमान, मिस्टर लालचंद नेवल राय, दीवान बहादुर मुरलीधर, प्रोफेसर छबलाणी, मिस्टर होशिंग, मिस्टर एल, प्रोफेसर भतीजा, मिस्टर डो रेवेन्यू ऑफिसर। उन कमेटी निहायत तुंदही सां कमु कयो ऐं उहा ॻाल्हि साबित करण जी कोशिश कई त सिंध जुदा सूबे बणजण बाद पंहिंजे पेरनि ते बीहण जे लाइक़ु आहे। संदसि सालियानी खोट घटाए 80 लख रुपयनि ते बीहारी वई। उनजी पुराई लाइ सिफ़ारिश कयाऊं त हिंद सरकार उहा खोट 15 सालनि ताईं भरींदी रहे, जंहिंखां पोइ सिंध पाण ते भाड़े सघण जहिड़ी थींदी। कमेटी अॻियां मिस्टर जमशेद निसरवाजी मेहता ऐं प्रिंसिपाल GN गोखली निहायत कारामंद अंग अखर पेश करे खोट जी पुराई लाइ मुफ़ीद तजवीज़ूं ॾिनियूं। कमेटी खान बहादुर मोहम्मद अयूब खोड़े जी सिंध जी जुदाई लाइ तुंदही सां कमु करण ऐं प्रोफेसर छबलाणी जे मुखालफ़त जे केस पेश करण लाइ ख़िदमतनि जो एतराफ़ कयो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सेठ जे किताब सिंध जी बम्बई खां आज़ादी मां चूंड वर्क। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं।
हिकु नए सुबुह जी शुरूआति जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।